नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। त असीं तव्हांखे गंबट खां ख़बर ॾींदा हलूं त गंबट लॻ अगरा जे ॻोठ अला वरायो भली में फटे वारे रक्शे जी किस्त घुरण तां नौजवान सूफ़ ख़ान ते थियल हमले ख़िलाफ़ संदसि पीउ मोहम्मद जुमन भलीम ऐं भाइरनि फिदा हुसैन भलीम, गदा हुसैन भलीम जो हमलो कंदड़ ऐं महबूब कलोड़ो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे ज़ख़्मी सूफ़ भलीम चयो त मूंखे बुर्दी बिरादरी जे माण्हुनि फ़ोन करे किस्त ॾियण लाइ घुरायो। जॾहिं मां पंहिंजे अंब जे बाग़ में पहुतुसि त मूं ते ओचितो ॾंडनि सां हमलो कयो ऐं मूंखां रोक रक़म 15,000 ऐं मोबाइल फ़ोन खसे वरितो। रड़ियूं करण ते ॻोठाण पहुची मुंहिंजी जान बचाए वरिती। संदसि पीउ मोहम्मद जुमन भलीम ॿुधायो त मुंहिंजे पुटु ॻोठ ज़ेरो ख़ान बुर्दी जे रवासी एजाज़ बुर्दी खे ग़रीब सम्झी किस्तनि ते फटे वारो रक्शो वठी ॾिनो हो। 3 महीननि खां कूड़ा दिलासा ॾींदा रहियो। अॼु फ़ोन करे पैसा ॾियण लाइ चयो। जॾहिं हू ॻोठ ॿाहिरां पंहिंजे अंबनि जे बाग़ में पहुतो त हुन ते हमलो करे ॾिनो ऐं उल्टा पैसा ॾियण बदिरां मुंहिंजे पुट ते कारण जो इल्ज़ाम हणी मारण जी कोशिशि कई, पर वक़्त ते ॻोठाण पहुचे मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाए वरिती। मोहम्मद जुमन भलीम वधीक ॿुधायो त महबूब कलोड़ थाणे जी पुलिस मुलज़िम खे गिरफ़्तार करण बदिरां मुंहिंजे नंढे पुटु रफ़ीक भलीम खे वठी थाणे ते विहारे छॾियो। हिन चयो त महबूब कलोड़ो थाणे जी पुलिस हमलो कंदड़नि जी वंगार वेही रही आहे, जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां असांखे परेशान करे रही आहे। हिननि अपील कंदे चयो त मुंहिंजे पुट ते हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी